सऊदी परॾेही वज़ीर शहज़ादो फैसल बिन फरहान पाकिस्तान के ॿिनि ॾींहनि जे दौरे ते इस्लामाबाद पहुची वियो। सऊदी आला सतही वफ़द सदर वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ सां अहम मुलाक़ातूं कंदो। मुख़्तलिफ़ मुआहिदनि ऐं याददाश्तनामनि ते सहियूं बि थींदियूं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी क़ौमी असम्बली जे मेंबर तौरु हलफ़ खणी वरितो। स्पीकर अयाज़ सादिक पारां आसिफा भुट्टो ज़रदारीअ खे हलफ़ खणायो वियो। आसिफा भुट्टो ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾिजी पार्लियामेंट हाउस पहुती। आसिफा भुट्टो ज़रदारी जे हलफ़ बरदारी जे मौक़े ते सदर आसिफ अली ज़रदारी जी बि पार्लियामेंट हाउस आमद। आसिफा भुट्टो ज़रदारी जे हलफ़ खणण दौरान अपोज़िशन मेंबरनि गोड़ कयो। मुखालिफ़ धुर जे रवैये ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जो एहतजाज ऐवान मां वॉकआउट। क़ौमी असम्बली जो इजलास अणॼातल मुदे ताईं मुलतवी कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आम माण्हुनि जे लाइ बिजली जे फ़ी यूनिट क़ीमत में घटिताई जो फ़ैसिलो। बिजली शोबे जे हवाले सां क़दमनि ते आला सतही इजलास। कोयले सां हलंदड़ बिजली घरनि खे मक़ामी कोयले ते मुंतक़िल कयो वञे ऐं बिजली जी सप्लाई वारे निज़ाम खे बहितर बणायो वञे। वज़ीर आज़म जी हिदायत। शहबाज शरीफ़ चयो त मुल्क अंदरि मुस्तक़बिल में रुगो घटि लाॻत वारी पन बिजली ऐं क़ाबिल तजदीद प्लांट्स लॻाया वेंदा। हुकूमत बिजली चोरी रोकण लाइ पुरअज़माए ट्रांसमिशन लाइन्स जे हालत ख़राब आहे। जेतिरी भी बिजली पैदा करियूं जेकॾहिं ट्रांसमिशन सिस्टम बहितर न थींदो त को फ़ाइदो न हूंदो। सूबा बिजली चोरी खे रोकण लाइ जोगा उपाउ वठनि।